उॾेरोलाल जे ॻोठ फोटोखान मक्सीअ जे रहवासियुनि शाहनवाज़ मक्सी पंहिंजे घरवारी मस्मात रुक़ैया सां गॾिजी प्रेस क्लब उॾेरोलाल ते एहतजाज कंदे चयो त 3 साल अॻु मूं खंडूअ मां शादी कई हुई, जंहिं ते मुंहिंजी घरवारी जा माइट राज़ी हुआ, पर उन जूं मासियूं उन शादी ते नाराज़ हुयूं। जॾहिं त कुझु ॾींहं पहिरीं मुंहिंजी घरवारी जूं मासियूं मुंहिंजे घर मुबारक ॾियणु बहाने आयूं ऐं आख़िर में मूंखे चयाऊं त तोखे पंहिंजी चिंची में असांखे ठोड़ा रतरियूं मजलिस ते खणी हल, जिन खे आऊं ठोड़ा छॾे आयसि। पर ओचितो घरवारी जंहिं मां संदसि घरवारी साज़ीअ जी अगवा जो ड्रामो रचाए मूंखे धमकाए चवनि था त मुंहिंजी घरवारी खे अगवा करायो आहे, हाणे असीं तो ते केस कंदासीं, तोखे तुंहिंजे माइटनि खे मारींदासीं। जीअं त आऊं मिसकिन किराए ते चिंची हलाईंदो आहियां, हाणे त डपु विचां घर वेठो आहियां त मथां मस्कुरा माण्हू मूंखे को जानी नुक़सान न पहुचाइनि। आऊं SSP मटियारी DSP खैबराणी ऐं SHO खे उॾेरोलाल विलेज खे पुरज़ोर अपील थो कयां त मूंखे धमकियूं ॾींदड़ अयूब मल्हा, नियाज़न ख़ासकेली ऐं गुलाब ख़ासकेली जिन खां तहफ़ुज़ ॾियारो वञे। घोटकी चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी घोटकी जाम आसिफ रज़ा ख़ान धारेजो जे एज़ाज़ में मुल्क फलाही जमायत जे सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।